रहे सदा सिंधुअ जी छोली, मारवड़न जी मिठड़ी बोली, गली गली ऐं घर घर गूंजन सिंधु अमर जा नारा 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 नारा। जिए सिंधु जिए सिंध वारा जियन, सिंध टोपी अजरक वारा जियन। हिंगोर जाजे गोठ बंगुल खान चांग जे प्राइमरी स्कूल में सकाफती तकरीब कोठाई वई, जंहिंमें गुलन जहिड़नि मासूम शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि अजरक टोपी ऐं सकाफती वेस पाए शिरकत कई। प्रोग्राम में मासूम ॿारनि हिकु शानदार सकाफती स्टॉल लॻायो, जंहिंमें स्कूली ॿारनि हथ जे हुनर वारियूं शयूं रखियूं, जेकी ॾिसंदड़नि जे तवजो जो मर्कज़ बणियल रहियूं। सकाफती तकरीब में स्कूली ॿारनि सिंधी गीतनि ते झुमिरियूं पिण हयूं। रहे सदा सिंधुअ जी छोली, मारवड़न जी मिठड़ी बोली, गली गली ऐं घर घर गूंजन सिंधु अमर जा नारा 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 नारा। जिए सिंधु जिए सिंध वारा जियन, सिंध टोपी अजरक वारा जियन। स्कूली ॿारनि सकाफत खे उजागर करण लाइ शानदार सकाफती रैली पिण कढी। सिंधी सकाफत जिंदाबाद, सिंधी अजरक, सिंधी टोपी, सिंध टीवी जिंदाबाद जा नारा पिण हया विया। नथो जो सिंध लड़े सो सिंध माल दे वने, सो सिंध के छॾे वने। टीवी नेटवर्क सां गॾु सुस्ती न महिनत ॻाल्हियूं न अमल जे उनवान सां मल्हाए रहिया आहियूं। सुस्ती न महिनत ॻाल्हियूं न अमल जे उनवान सां को ॾियारो मल्हायो पियो वञे। असां उनजी भरपूर तयारी कई आहे ऐं सिंध जी सकाफ़त हज़ारे साल पुराणी आहे। ॿिए पासे हिंगोर जाजे ॻोठ भिलार वॾा में सूफ़ियानी महफ़िल रचाई वई। जसकम पारां कोठायल महफ़िल में जसकम जे मरकज़ी अॻवान डॉक्टर नियाज़ कलाणी, सागर हंडी बुर्दी, फ़कीर इमदाद मंगी ऐं करम सामटिया समेत सवे माण्हुनि शिरकत कई। राग जी महफ़िल में सिंध जे नौजवान सुरीले सूफ़ी फनकार फयाज़ जोयो, रजिब फ़कीर ऐं ॿियनि सिंध जा क़ौमी गीत ॻाए वॼाए महफ़िल में मौजूद माण्हुनि खे झूमाए मस्त करे छॾियो। महिनत सुस्ती काइली असां वटि एतिरी काए पई आहे, असांखे सुस्ती जेको आहे मुकमिल तौर ते खां लातालगी ज़ाहिर करणी पवंदी। कल्चर जो जेको ऐलान कयो आहे उनखे भरपूर नमूने मल्हायूं पिया ऐं सिंध जे हर नंढे वॾे ॻोठ वस्ती तोड़े वाहण मच कचहरियूं गुजारतूं कचहरियूं करे घणे खां घणा जेको पंहिंजी सकाफ़त खे उजागर कराईंदासीं। हिन साल जीअं बि सकाफ़त मल्हाईंदासीं, इंशाअल्लाह असां 3 डिसंबर सही नमूने सां मल्हाईंदासीं। ऐं काहलीअ खे छॾे तारीख़ी तौर ते इहो साबित थियो आहे त असीं जॾहिं बि सुस्तीअ जो काहली जो शिकार थिया आहियूं त असांजी क़ौम ग़ुलामीअ जो शिकार थी आहे। असीं अणखुट मसइलनि जो शिकार थिया आहियूं। जसकम अॻवान हिंगोर जा शहरनि जो चवणु आहे त हू 3 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो सिंध टीवी सां गॾु मल्हाईंदा। कैमरामैन फयाज़ शेख सां गॾु गुलाम हुसैन चांग, सिंध टीवी न्यूज़ हिंगोर।